नाज़रीन भलीकार चवंदासीं। हाणे पाण ज़िक्र कयूं था सिंध जी ज़रायत जो, त बरसाति ऐं ॿोर सबबि सिंध जी ज़रायत तमामु घणो मुतासिर थी पोखी थी सघंदी न थी सघंदी। सिंध सरकार फ़ी एकड़ जे हिसाब सां 5000 रुपया ॿिज जे लाइ ॾियण जी ॻाल्हि कई आहे ऐं आबादगारनि खे अकेलो न छॾियो वेंदो। सिंध हुकूमत इहा दावा कई आहे। पाणी अञा ताईं निकाल न थी सघियो आहे, अञा ताईं पाणी मौजूदु आहे। कुझु इलाइक़नि मां पाणी निकितो ज़रूरु आहे, पर 100% जेकॾहिं पाण ॻाल्हि कयूं त पाणी निकाल न थी सघियो आहे। ऐं सिंध जी ज़रायत जो मुस्तक़बिल छा आहे ऐं ख़ासि तौर ते मौसमी फेरघेर या मौसमियाती तब्दीली जे करे जेके नुक़सान थियनि था, त असां उन्हनि मां केतिरो पिराए सघिया आहियूं। ॿिए पासे ॾांहुं ॻाल्हि कंदासीं त COP27 जेको आहे सो लॉस एंड डैमेज फंड क़ाइमु कयो आहे। आलमी तौर सतह ते फंड क़ाइमु थियो आहे, जंहिंमां जेके कमज़ोर मुल्क आहिनि या जेके मुतासिर थींदड़ मुल्क आहिनि उन्हनि जी मदद कई वेंदी, उन्हनि जी सहायता कई वेंदी। असां राब्तो कयो आहे सिंध आबादगार बोर्ड जा सीनियर नायब सदर आहिनि सैयद महमूद नवाज़ शाह साहब। शाह साहब प्रोग्राम में भलीकार चवां थो। साईं साईं महिरबानी, वॾी महिरबानी। शाह साहब कीअं था ॾिसो ज़रायत जेका आहे उहा कीअं आहे? अॼु जो आबादगार सिंध जो आबादगार अॼु किथे बीठो आहे, कहिड़नि सूरनि में आहे, कहिड़नि हालनि में आहे असांजो आबादगार? असां इन ॻाल्हि खे सम्झण जे लाइ पहिरीं थोरो जॾहिं बोर्ड कान पाई हुई तॾहिं बि तव्हां असां इहो ॻाल्हि कंदा हुआसीं त जेका कॉस्ट ऑफ प्रोडक्शन आहे, यानी जेके बि अघ पार आहिनि पंहिंजे इनपुट्स जा, जंहिंमें धाण हुजे, तेल हुजे, उन में तक़रीबन 2 खां 3 गुना जेको सो इज़ाफ़ो थी चुको हो अॻई। इन जो मतिलबु इहो त काश्तकार जेको हो सो अॻई ॾाढो परेशान हो। फरवरी मार्च जे महीने में अवेलेबिलिटी जा वॾा इश्यूज़ हुआ। सही। इहो सभु हूंदे बि तव्हां ॾिसो त वरी मथां जेके मींहं पिया ऐं बोडूं अची वयूं, त इन ॻाल्हि सां तव्हां अंदाज़ो लॻायो त कहिड़े क़िस्म जी परेशानी थी हूंदी। जेको ॿाराड़ी जो असांजो माण्हू आहे, जंहिंजो डायरेक्ट ज़रात सां पोइ मालवंद हुजे या क्रॉप्स पोखींदड़ असांजो आबादगार हारी हुजे, उनखे कहिड़े क़िस्म जी परेशानी थिए। न रुगो मूं उन्हनि ॾिनो पिए, पर हींअर वक़्तु जेको आहे सो उहा कंटिन्यूअस हिकिड़ी स्ट्रगल आहे जेका हिन वक़्तु जारी ऐं सारी आहे। जेको ज़रात खे नुक़सानु पहुतो उनजी तव्हांखे ख़बर आहे, तख़मीनाम लॻा मालवंद 5-6 लख हेड जेके आहिनि से उहे कंहिं न कंहिं तरीक़े सां डायरेक्टली ख़तमु थी विया। पर उनजे पोयां ॾिसो, अगरि अॼु रोड ख़तमु थिया, माण्हुनि जा भांडा रखण जूं शयूं, ओताकूं, माल ऐं जानवरनि जे प्यार जूं शयूं, उहे सभु जेके आहिनि से काफ़ी इलाइक़नि में पट पइजी वियूं आहिनि। त इहो सॼो जेको माशी नुक़सानु आहे, इहो को माण्हू जूं फैक्ट्रियूं ऐं वॾियूं कोन हुयूं जिन खे को इंश्योरेंस वारा पैसा ॾींदा। त इहे वॾा जेके आहिनि से नुक़सान थिया आहिनि। ऐं मूंखे त को 30-40 सालनि में अहिड़े क़िस्म जो सानियो यादि नथो अचे जंहिंमें को अहिड़े क़िस्म जो सिंध खे जेको आहे सो तमामु घणो अहिड़ो क़िस्म जो को सिंध ऐं बलोचिस्तान में को सानियो थियो। अच्छा शाह साहब, छा था सम्झो भला हेल ताईं सिंध हुकूमत वफ़ाक़ी हुकूमत बि गॾु आहे, पर 18 तरमीम खां पोइ जॾहिं ज़रायत, तालीम, सिहत इहे सूबाई सब्जेक्ट आहिनि, त पोइ सॼी ज़िम्मेवारी सिंध हुकूमत ते लागू थिए थी। वफ़ाक़ बि ज़रूरु मदद जे लाइ गॾु आहे, त छा था सम्झो हुकूमतूं को अज़ालो करे सघियूं आहिनि, को क़दम खणी सघियूं आहिनि जंहिंमां लॻे त आबादगारनि जो, हारियुनि जो, ज़रायत जो को अज़ालो थी सघंदो? ॾिसो, पाण जीअं नवंबर जी तक़रीबन आख़िर में वेठा आहियूं ऐं ऑगस्ट जी आख़िर में इहे मींहं पिया जेके बोड ऐं पाणी अचण त जुलाई खां ई शुरू थी आहे। पंहिंजी खजूर जी जेका बीठल फसल हुई उहा त एंड ऑफ जुलाई फर्स्ट वीक ऑफ ऑगस्ट में ई ख़तमु थी वई हुई। हाणे इहो त वफ़ाक़ खे बि पाण सोचणु सम्झणु खपंदो हो। खणी हलणी अमेंडमेंट खां पोइ ज़रात बज़ाते ख़ुदि सूबनि ते आहे, पर क्लाइमेट चेंज ऐं डिज़ास्टर में जेको सरकार, वफ़ाक़ी सरकार खे पंहिंजो पार्ट प्ले करणु खपे, उहो अनफॉर्चुनेटली न प्ले कयो। ज़ाहिर सी ॻाल्हि आहे, सूबे खे तव्हां ॾिसो त हींअर डिसंबर जो महीनो शुरू थियण वारो आहे। रबी जी पोख जी फसल जो टाइम जेको आहे सो हाणे तक़रीबन पूरो थियणु लॻो आहे। अञा ताईं कंहिं बि क़िस्म जो को प्रोग्राम जेको आहे सो रोल आउट न थियो आहे। वज़ीर आज़म साहब हिकिड़ो 1800 अरब रुपए जो हिकिड़ो अजीब ग़रीब क़िस्म जो प्रोग्राम जी अनाउंसमेंट कई, जंहिंजो त कॾहिं तव्हां पुछंदव त पोइ तव्हांखे असीं ॿुधाईंदासीं त छो हुन ते तफ़सील पुछूं पिया त छो असीं हुन ते सवालिया निशान खणियो बीठा आहियूं। पर उहे रुगो अनाउंसमेंट थी, सरकार हिकिड़े कणिक जे इंटरवेंशन जे पोयां कमु कयो, नाला वरितऊं, असां त सिंध आबादगार बोर्ड खां नाला वरितऊं, पर 11th आवर ते उहो कैंसिल करे छॾियऊं। ऐं हाणे तव्हां ॿुधो त 5000 रुपए जी ॻाल्हि पई थिए। तव्हां खां असां ऐं सभिनी दोस्तनि खां इहो सुवालु इहो आहे त हिकिड़ो माण्हू जंहिंजो
फ़सुलु पोखियल हो, उन जो सॼो फ़सुलु तबाह थी वियो, उन वक़्तु तबाह थियो जॾहिं वक़्तु 90% ख़र्च करे बीठो हो। हाणे जे 5000 रुपया एकड़ ते ॾियो था त उहो ताईं कहिड़े हिसाब सां 5000 रुपया जेके आहिनि से माण्हुनि खे कंपनसेट थियनि पिया, पर उहे बि 5000 रुपया जे कंपनसेट थियनि पिया त उनजी का बि क़िस्म जी का डिटेल या कंहिं क़िस्म जी शइ न आई आहे। उहो त छुटो, पर बैंकुनि खां को कर्ज़ु वठी ॾिजे हा बिना कंहिं सूद जे त माण्हू उहो वठी पंहिंजो का कमु शुरू करे सघे हा, त उहा का सूरत हाल कंहिं क़िस्म जी ॾिसण में न आई। जाम वक़्तु हो जंहिंमें प्लानिंग थियो पे सघी, इम्प्लीमेंटेशन थियो पे सघी, त असांखे ॾाढो हिकिड़ो अफ़सोस आहे इन ॻाल्हि ते त अनफॉर्चुनेटली कंहिं क़िस्म जो एक्शन न कयूं। आख़िरी तव्हांखे ॾिसो ॻाल्हि ॿुधायां, कमंद जेको बचियो सचियो माण्हुनि जो 12-14 महीना बचायो एज अ फ्लड रिस्पॉन्स, खपंदो त इहो त अक्टूबर में जीअं मिलियूं स्टार्ट थियनि हा त उहो पैसो ॿारहाड़ीअ में फिरे हा, लेबर खे मिले हा, ट्रांसपोर्टर खे मिले हा, कुझु ज़मीनदार हारी खे बचे हा। ओड़ो पंजाब में नोटिफिकेशन बि निकिरी वियो, असांजूं सीज़न बागाटी आहे, बोर्ड में बि सकायल आहियूं, पर अञा ताईं असांजो नोटिफिकेशन बि न निकितो आहे। सही था चओ, बिल्कुलु। अच्छा शाह साहब, मौसमियाती तब्दीली मां को पाकिस्तान सबक़ पिराए सघियो आहे छा? का अॻुवाट असां तयारी कयूं पिया COP27 में या शर्मुल शेख में जेका कॉन्फ्रेंस थी उन खां पोइ पाकिस्तान जेको आहे सो सुठो केस वेढ़ियो, परॾे वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी साहब बि चवे पियो, श्री रहमान बि चवे पई, शहबाज शरीफ़ साहब पाण बि चवे पियो त असां पाकिस्तान जो केस विढ़ियो आहे, इंसाफ़ जो केस विढ़ियो आहे, ऐं जेको फंड क़ाइमु थियो आहे, छा तव्हां सम्झो त हुन फंड क़ाइमु थियण सां पाकिस्तान समेत जेके कमज़ोर मुल्क आहिनि उनखे को लाभ मिली सघंदो, या असां का तयारी कई आहे, असां को सबक़ पिरायो आहे उन मौसमी फेरघेर जे नाकारी असरनि मां? मुंहिंजे ख़्याल में इहा तव्हांजी ॻाल्हि ठीकु आहे त वाकई सरकार जेको आहे सो ॾाढो फोर्सफुली वक़्तायती ऐं प्रिपेयर्ड COP27 में वई हुई ऐं हुननि फैक्ट्स ऐं फिगर सुठे तरीक़े सां डिफरेंट लेवल्स ते सरकार ॻाल्हि ज़रूरु COP27 में कई आहे। पर सरकार इहा ॻाल्हि न पई करे त COP27 में जेके डेवलप्ड कंट्री आहे उहा चए थी त कुझु लॉसिस त बिल्कुलु असांजे जेके इशूज़ आहिनि उनजे करे आहिनि, पर कुझु जेके तव्हां वटि करप्शन जा, जेको पाकिस्तान न पर जेको डेवलपिंग वर्ल्ड आहे, थर्ड वर्ल्ड कंट्री आहे, इम्पैक्टेड आहे, उन में करप्शन जा, इम्प्लीमेंटेशन जा, लैक ऑफ कैपेसिटी जा इशूज़ आहिनि, उहे असां खां ताईं हटाए रखो। सो उहे ॻाल्हियूं इहे जेके आहिनि तमामु घणो जज कनि पिया। असांखे डप ऐं ख़ौफ़ इन ॻाल्हि जो आहे त तव्हां भले 12 पैसनि जी ॻाल्हि कयो, कुझु पैसा शायदि ईंदड़ वक़्त में अची वेंदा हलिया, पर उहे साॻी माण्हू तव्हां खां सवाल पुछंदा दादा असां तव्हांखे खणी ॾिना पैसा, जेको थी घटि ॾिना या वधि ॾिना, तव्हां बि त असांखे ॿुधायो त तव्हां पोयां हेॾनि सालनि में इम्पैक्ट पियो पए, तव्हां कहिड़ा कहिड़ा इक़दाम खया आहिनि ऐं कहिड़ियूं शयूं तव्हां करणु लॻा आहियो जेके तव्हां क्लाइमेट चेंज खे जिन तरीक़नि सां तव्हां मुंहुं ॾींदव। अगरि अची वियो डिज़ास्टर त तव्हां माण्हुनि पंहिंजनि जी मदद जे लाइ कहिड़ी सूरत हाल ऐं कहिड़ियूं शयूं इम्प्लीमेंट कयूं। त ॿुधाइण जो मक़सदु त इहो आहे त इहे शयूं हिकिड़े ॻाल्हि करण सां ऐं बोए ऐं घोड़ा करण सां रुॻो मसइलो हल न थींदो आहे। जेसिताईं ताईं पंहिंजो इंटरनल गवर्नेंस हुजे, उनजी प्रॉपर इम्प्लीमेंटेशन हुजे, प्रोग्राम जी रोल आउट हुजे, उहो जेसिताईं अप्रोप्रिएट न हूंदो त ॿाहिरी दुनिया बि हिकर त हथु खणी विझंदी, पर पोइ हरे हरे करे हथ तव्हां मां जेको आहिनि सो कढी वेंदी हली। सही, बिल्कुलु सही था चओ। वॾी महिरबानी शाह साहब, तव्हां असांखे टाइम ॾिनो। नाज़रीन, प्रोग्राम पुॼाणी ते पहुचे थो, ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान।